सांगड़ IG सिंध जे हुकुमनि जी रोशनीअ में सरकारी गाॾियुनि जी बहितर सार संभाल ऐं मरमत लाइ SSP सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जे हुकुम ते पुलिस लाइन सांगड़ में मौजूदु AMT वर्कशॉप में सॼे ज़िले जे पुलिस थाणनि खां गाॾियूं घुराई वयूं ऐं हुननि गाॾियुनि जी इंस्पेक्शन जे सिलसिले में AMT वर्कशॉप जो दौरो कयो। MT इंचार्ज सब इंस्पेक्टर ज़मीर हुसैन सां गॾु समूरनि गाॾियुनि जो मुआइनो कयो। इन मौक़े ते MT इंचार्ज खे हिकु हफ़्ते अंदरि समूरनि गाॾियुनि जी सार संभाल ऐं हर क़िस्म जे मरमत जो कमु हिकु हफ़्ते अंदरि मुकमल करण जूं हिदायतूं जारी कयूं। दौरे दौरान DSP हेडक्वार्टर परवेज़ अख्तर कुरैशी ऐं SDPO सिंझोरो लोंग ख़ान शरपण SSP सां गॾु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।